असांजा असां पंहिंजो पढ़ कपाए बि माण्हुनि जा कर्ज़ लाथासीं। हाणे महिरबानी आहे एसपी साहिब शहर वारनि खे त असांजा इंसाफ़ कयो। शहदादकोट में वधंदड़ बदामिनी फुरुन दाड़नि ऐं चोरियुनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे मर्कज़ी हेठि आल पार्टी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि वापारियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाननि वाह पंद्राणी हुबदार मीर जद, मीर गैबी ख़ान मोगेरी, मोहम्मद इब्राहिम दायो, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक मगसी, विशाल पहलवानी, डॉक्टर मुजाहिद अहमद, मुनवर मंगीन, अनिल कुमार गुरमाणी, मुतासिर थियल वापारी जगदेश आडवाणी समेत ऐं ॿियनि चयो त कंबर शहदादकोट ज़िले जे थाणनि ते इंतिहाई नाल एसएचओज़ मुक़ररु करे ॼाणे वाणे बदामिनी कराई पई वञे। अॻवाननि ॿुधायो त हिक ई हफ़्ते अंदरि वापारी जगदेश आडवाणी खां 10 लख रुपया ऐं सेप्को वाडा जे लाइनमैन अली बख्श दायो खां 20 लख रुपया फुर कया विया आहिनि, जॾहिं त शहर में वापारियुनि खां रोज़ानो फुरन ऐं चोरियूं थी रहियूं आहिनि, जंहिंजी शहदादकोट पुलिस जे मुलवस हुजण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक समूरनि सियासी समाजी अॻवाननि शहदादकोट में वधण बदामिनी जो ज़िम्मेवार कंबर शहदादकोट पुलिस खे करार ॾिनो। कॉन्फ्रेंस में शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि ते ॿधल 20 रुकनी जिदोजहद कमेटी जोड़ी वई आहे, जंहिं सूमर जे ॾींहं खां शहर में वधण बदामिनी फुरुन दाड़नि ऐं चोरियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू करण जो ऐलान कयो आहे। ज़हर अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।